दोस्तों, लाल सलाम हक़ मौजूद। गुज़िरियल जेको सादी सम्झ जो असां सेशन रखियो हो, उन में असां जेको निसाब आहे या हिकु निसाब या हिकु निज़ाम, उन जे हवाले सां थोरी पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखी हुई। ऐं उन में ई असां इहो बि कुझु दोस्तनि जो रायो हो त इन निसाब जे बुनियाद ते जेके नवां टेक्स्ट बुक सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पारां डेवलप कया विया आहिनि, उन्हनि जी थोरी एक्सप्लोरेशन कजे। एक्सप्लोरेशन माना उन जी थोरी छंड छाण कजे, ॾिसिजे त असां जेको उन में शमूलियत वारो सुवालु रखियो हो, त उन में जेका शमूलियत आहे माना हिकिड़े पंहिंजो जिन्स खे छॾे ॿियनि जिन्सुनि जी शमूलियत, ऐं हिकिड़े मज़हब या दीन जे मञण वारनि खे छॾे ॿियनि दीननि या मज़हब वारनि जी शमूलियत, ऐं हिकिड़े इलाइक़े खे छॾे मिसाल शहर वारनि माण्हुनि खे छॾे बहिराड़ी वारनि खे छॾे शहर वारनि जी शमूलियत, इन्हनि ॿ टिनि सुवालनि ते उनजो जेको आहे उहो गौर कजे ऐं ॾिसिजे त उहे जेके किताब आहिनि उहे उन ते केतिरो पूरो लहनि था। ऐं हीअ जेके किताब आहिनि उहे ज़रूरु यकीनन तमामु वॾनि जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि जे ज़ेर निगरानी ठहनि था। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी जेका टीम आहे या उन में जेके माहिर अचनि था उहे मुख़्तलिफ़ ॿियनि इदारनि खां बि अचनि था। ऐं जेका असांजी कैपेसिटी आहे, ख़ासि तौर ते मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि त मुंहिंजी ज़ाती कैपेसिटी एॾी वॾी कोन्हे त मां हुननि जे कयल कम खे सिधो सो चैलेंज करे सघां, पर बहैसियत हिकु शहरी ऐं तालीम जे नंढे शागिर्द जे मूंखे इहो इख़्तियार ऐं मूंखे इहो हक़ु त आहे त मां इन ते पंहिंजो नुक़्ते नज़र ॾेई सघां, छो त मां हिकिड़ो उस्ताद बि आहियां ऐं मां इहो ई कोर्स पढ़ायां थो। तंहिंजे करे मां पंहिंजे हाल सारो अॼु जेको 3 दर्जे जो माई इंग्लिश बुक आहे उन जे कुझु मिड़ई जेके मुख़्तसिर 8-10 मिंटनि जे वीडियोज़ में जेके असां उनजे कुझु पासनि ते गौर करे सघूं था, उन ते थोरो पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखंदुसि। ऐं उनखे एक्सप्लोर करण जे लाइ त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, जीअं मिसाल जेका हिकिड़ो त आहे कंटेंट, उन कंटेंट में जेके हिडन ऑब्जेक्टिव्स आहिनि माना लिकियल जेके ऑब्जेक्टिव्स हूंदा आहिनि, जेका पुठियां जे करे असां ॻाल्हि कई, या जेके लिकियल मक़सद हूंदा आहिनि जिन में असांखे इंक्लूजन शामिलु करणु हूंदी आहे, शमूलियत आणणी हूंदी आहे, या सभु जिन्सूं सभु मज़हब उन्हनि जे लाइ असांखे रूम रखिणो हूंदो आहे, त उन जे बुनियाद ते 2-3 फिल्टर्स जेको आहे उहे लॻाइण जी कोशिशि कंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदो बि हलंदुसि गॾोगॾु। सो अॼु जे हिन वीडियो में तव्हां मुंहिंजी शिकिल घटि ऐं जेको किताबु आहे मुंहिंजे हथ में उनखे तव्हां वधीक ॾिसंदव। हिन किताब जो जेको छापे जो साल आहे उहो आहे 2020, पहिरियों एडिशन आहे। जेके नवां किताब जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड छापिया, ही जेको करिकुलम आहे शायदि 2012 वारो जेको रिवाइज़ड उन जे बुनियाद ते ही छपियल आहिनि। हिन जे इंट्रोडक्शन में इहा शइ ज़रूरु लिखियलु हूंदी किथे त अच्छा, हिन जेको किताब जो जेको इंट्रोडक्शन आहे उन में इहा किथे का ॻाल्हि लिखियलु कोन्हे त हीउ जेको आहे कहिड़े करिकुलम ते बेस करे लिखियो वियो आहे, छो त अञा ताईं जेको तालीम खे जेका असांजी तरमीम थी, 8वीं तरमीम जे बुनियाद ते जेको तालीम वारो पूरो कंपोनेंट आहे जेतोणीकि सूबनि जे इख़्तियार में आहे, पर उनजे बावजूद बि असां जेको सूबाई करिकुलम आहे अहिड़े कंहिं बि मामले ते अञा पहुची कोन सघिया आहियूं। ऐं अञा ताईं शायदि उहो जेको नेशनल करिकुलम आहे उहो ई असां फॉलो कयूं पिया ऐं उन जा जेके गाइडलाइंस आहिनि, पर हिन में किथे मूंखे लिखियलु ॾिसण में अचे कोन पियो त असां कहिड़े उन ते कयो आहे, पर यकीनन हीअ जेको 2012 वारो रिवाइज़ करिकुलम हूंदो शायदि उन जे ई जेको आहे उन ते पैटर्न ते ई ठहियलु हूंदो, छो त हिन में जेके मां तव्हांखे ॾेखारियां थो त हिन में ही जेके कॉम्पिटेंसीज़ आहिनि उहे कुझु हीअं आहिनि। तव्हां हिते ॾिसी सघो था त हीअ आहे असांजी सभ खां पहिरां जेका हीअ ओरल कम्युनिकेशन आहे, इहा हिकिड़ी असांजी कॉम्पिटेंसी आहे। असां वटि 5 कॉम्पिटेंसीज़ आहिनि जिन में ओरल कम्युनिकेशन हूंदो आहे, रीडिंग कॉम्प्रीहेंशन हूंदो आहे, लैंग्वेज प्रैक्टिस हूंदी आहे, जेको आहे ग्रामर हूंदी आहे ऐं राइटिंग हूंदी आहे। इहे असांजा 5 कॉम्पिटेंसीज़ हूंदियूं आहिनि जेके बि असांजा लैंग्वेजिस जा ख़ासि तौर ते इंग्लिश लैंग्वेज जा जेके टेक्स्ट बुक्स आहिनि हिन में इन्हनि 5 शयुनि जो बुनियादु ठाहे पोइ इन्हनि में वरी ऑब्जेक्टिव्स असां उनखे कंदा आहियूं।
हिकिड़ी ॾाढी जेका सुठी ॻाल्हि आहे उहा जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि कई आहे उहा आहे त हर जेको बि तव्हांखे यूनिट नज़र ईंदो, मिसाल पहिरियों जेको यूनिट आहे उन में तव्हां ॾिसंदव त हिते लिखियलु आहे ओरल कम्युनिकेशन, इंट्रोड्यूस योर सेल्फ एंड अदर्स, ठीकु आहे। इन में तव्हांखे हर जॻह ते ई पहिरां ही तव्हांखे हिन क़िस्म जा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि या एसेलोज़ आहिनि इहे तव्हांखे नज़र ईंदा। ऐं इहे वरी जेके एसेलोज़ या ऑब्जेक्टिव्स आहिनि इहे जॾहिं यूनिट पूरो थो थिए त उन जूं जेके एक्सरसाइज़िस आहिनि, ख़ासि तौर ते ही एक्सरसाइज़ जेके आहिनि इन्हनि सां इहे ऑब्जेक्टिव्स अलाइन थियल हूंदा त जेको ॿारु सिखे थो उन सिख्या जे बुनियाद ते ई हुनजी जेका चकास आहे या जेका असेसमेंट आहे थी सघे। मूंखे ख़बर कान्हे त जेके केतिरा उस्ताद आहिनि जिन खे इन जी तरबियत ॾिनी थी वञे या ॾिनी वई आहे त हू इन किताब खे ईअं ई इस्तेमालु कनि जीअं हिन खे इस्तेमालु करिणो आहे। ऐं ख़ासि तौर ते जीअं हिन तारुफ़ में लिखियलु आहे त हिन में ओरल कम्युनिकेशन ऐं रीडिंग वारे कंपोनेंट खे ऐं जेको आहे राइटिंग, ग्रेमर ऐं फ़न वारा आहे जेके 3-4 कंपोनेंट्स 5 आहिनि सभिनी कॉम्पिटेंसीज़ खे कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां उहो केटर कनि उहो लिखियो पियो आहे हिन में। त जेको आहे ओरल कम्युनिकेशन ऐं असल में ही जेके 4-5 जेके कॉम्पिटेंसीज़ आहिनि असांजे करिकुलम जो या जेको निसाब जेको डॉक्यूमेंट आहे जंहिं ते गुज़िरियल भेरो असां ॻाल्हि ॿोल कई उन जो हिसो हूंदा आहिनि। उतां जीअं जो तीअं इहे कापी करे ऐं उस्तादनि जे हिदायतुनि जे लाइ रखिया वेंदा आहिनि। ॿी जेका भली ॻाल्हि हिन किताबनि में मूंखे नज़र अचे पई उहा आहे हीअ जेका हेठि तव्हां ॾिसो पिया नोट फॉर द टीचर्स, उन में उस्तादनि खे उहो गाइडलाइन कई वई आहे। मिसाल तव्हां पढ़ो त रीड द डायलॉग विद द क्लास, डायलॉग क्लास सां गॾु पढ़ो। टेल द स्टूडेंट्स टू प्रैक्टिस द डायलॉग इन द ग्रुप्स, उन्हनि खे चओ त ग्रुप में हिन डायलॉग जी प्रैक्टिस कयो। माना प्रैक्टिस करणु या ग्रुप में वेही कमु करण जो मतिलबु हूंदो आहे त इहो जेको तरीक़ेकार आहे पढ़ाइण जो ऐं लिखाइण जो आहे जेको एक्टिव लर्निंग ऐं उन जे बेस ते इहे सभु जेके आहिनि उहे एक्टिविटीज़ उहे थींदियूं आहिनि। त हीअ जेका एक्टिविटी आहे उहा इन ग्रुप्स ऑफ 4 प्रैक्टिस द डायलॉग, 4 ॼणनि जे ग्रुप में हिन खे डायलॉग खे प्रैक्टिस कयो। यूज़ योर ओन नेम्स ऐं तव्हां पंहिंजा नाला पाण इस्तेमालु कयो। हाणे इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे हिन किताब में ॾाढियूं सुठियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका सफ़ा इब्तिदाई ऐं बुनियादी मां इहा ज़रूरु कंदुसि ऐं हिते करणु मां पंहिंजो फ़र्ज़ु बि सम्झां थो त हिन किताब जो जेको तव्हां पन्नू जेको इस्तेमालु कयो था उहो मुंहिंजे ख़्याल में त को 60 ग्राम बि कोन्हे को। जेकॾहिं को दोस्त पब्लिशिंग ऐं पब्लिकेशन वारे हिन सां मामले सां थोरो घणो वाॻियल रहियो आहे त उनखे ख़बर हूंदी त हिनजी जेका पेपर जी क्वालिटी आहे ऐं ख़ासि तौर ते ही तस्वीरूं तव्हां ॾिसंदव न त अहिड़ियूं धुंधलियूं ऐं इन जी क्वालिटी एतिरी त बेकार क़िस्म जी आहे जो माना असां हैरान था थियूं त ही असांजो जेको ही टेक्स्ट बुक आहे हिननि जी बाइंडिंग ऐं उनजो जेको टाइटल कवर आहे उनजी जेका क्वालिटी आहे बिना लेमिनेशन जे हल्कड़े पाठे वारा ही किताब इहे माना आख़िरकार इहे कॾहिं इहे सुधरंदा। हिकिड़ी ॻाल्हि इहा मां ज़रूरु ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो 2-3 मैगज़ीन सां हींअर तालुक़ु रहे पियो त उन्हनि जी जॾहिं छपाईअ ते असां ख़र्चु कयूं था त माना हिकिड़ी सुठी मैगज़ीन जेका हिकिड़े सुठे जेका क्वालिटी आहे पेपर जो उन ते जेकॾहिं असां छपरायूं उन जा कलर हिन क़िस्म जा न पर ॾाढा ख़ूबसूरत क़िस्म जा उन ते कलर ऐं तस्वीरूं हाई क्वालिटीअ में जेकर उन ते लॻारायूं त हिकिड़ी कापीअ ते को तक़रीबन 150 खां 200 ताईं जेको आहे उन ते इख़राजात या ख़र्च अचनि था, 200 रुपया या 150 रुपया। पर जेकॾहिं असां त सिर्फ़ु उहे 1000 कापियूं छपराईंदा आहियूं, पर जेकॾहिं उन्हनि उहे बल्क में छपराइजनि ज़ाहिर आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड त किरोड़नि जे तादाद में बल्कि अरबनि जे तादाद में ही सभु छपराईंदो हूंदो किताब। जेकॾहिं उन तादाद में एॾे बल्क में छपराइजनि त शायदि इहा जेका यूनिट कॉस्ट आहे उहा घटि आहे, उहा तक़रीबन 125 ताईं बीहारे सघिजे थी। ऐं जेकॾहिं 125 ताईं जे कॉस्ट में हिन क़िस्म जो 3rd क्लास मटीरियल छपराए सघिजे थो त पोइ इहा इंतिहाई हिकिड़ी गंभीरता ऐं हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। छो त मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त हीअ जेके वॾा 5 स्टार होटल्स में प्रोग्राम थियनि था ऐं जेके TADS क्लेम कनि था वॾा ऑफिसर पंहिंजे विज़िट्स ते ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में जेको हिकिड़ो तस्वर आहे न त छापो हणणु जॾहिं साहब ईंदो आहे त असल में छापो हणणु उहो साहब घटि वेंदो आहे, पर उहो ॼण त उतां पंहिंजो TADA क्लेम करण जे लाइ निकिरंदो आहे त मां फलाणे स्कूल या फलाणे कॉलेज में वञा पियो ऐं हेतिरा किलोमीटर मूं ट्रेवल कयो ऐं एतिरो जेको आहे मुंहिंजी गाॾीअ में फ्यूल जो ख़र्चो थियो ऐं मुंहिंजो DA या ॾींहुं मुंहिंजो एतिरो सीड़ियो त उन जा जेके
मां पंहिंजी पेमेंट वहा क्लेम कयां, त उहे साहब रुॻो इन कम जे लाइ निकिरंदा आहिनि। जेकॾहिं हिकिड़े ॾींहं जो इहो जेको ख़र्चो आहे साहबनि जो, हिकिड़े ॾींहं जो सिर्फ़ु उहो बंदि करे ऐं उहे सभु जा सभु पैसा हिन टेक्स्ट बुक जे जेका प्रिंटिंग क्वालिटी आहे उन ते लॻाइजनि, त मुंहिंजे ख़्याल में त ॾाढो हिकिड़ो भले क़िस्म जो हिकिड़ो किताबु छपिजी सघे थो, जेको मुंहिंजो ज़ाती जेको पंहिंजो तजुर्बो आहे। पर हाणे ठीकु आहे, कीअं बि आहे, असां अॼु जेको असांजो मामिलो आहे उहो थोरो कंटेंट सां रिलेवेंट आहे, असां हिन जी जेका शयूं आहिनि उन ते कोन था कयूं। असां सभ खां पहिरियां जेका ॻाल्हि कई हुई त जेको शमूलियत आहे उन में जेको पहिरियों एलिमेंट आहे उहो हूंदो आहे त जेके सभु जेंडर्स आहिनि उहे सभु हिकु जेतिरी शमूलियत सां उन किताब में उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञणु घुरिजे। हाणे हीअ हिन जो पहिरियों यूनिट आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव हीअ यूनिट नंबर 1 आहे, उनजो जेको टाइटल आहे उहो आहे ओरल कम्युनिकेशन ऐं इंट्रोड्यूस योर सेल्फ एंड अदर्स, पंहिंजे पाण खे तारुफ़ करायो ऐं ॿियनि खे तारुफ़ करायो। इन जा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि या जेके मक़सद आहिनि, यूज़ एप्रोप्रिएट एक्सप्रेशन टू ऑफर एंड रेस्पॉन्ड टू ग्रीटिंग्स, इंट्रोड्यूस देमसेल्व्स एंड अदर्स ऐं रेस्पॉन्ड एप्रोप्रिएटली, इहे सभु हिन जूं जेके आहिनि इहे माना 2 हिन जा ऑब्जेक्टिव रखियल आहिनि, जेके यकीनन करिकुलम मां ई जीअं जो तीअं कापी करे रखिया विया आहिनि। हिन टेक्स्ट बुक में उनखे रुॻो रिफ्लेक्ट कयो वियो आहे। पर हाणे हिते तव्हां ॾिसंदव त जेको तारुफ़ आहे, हिन तारुफ़ में 1 2 3 4 4 छोकिरा आहिनि। ठीकु आहे, माना हिकिड़नि खे अंग्रेज़ी कपिड़ा पातल आहिनि, ॿियनि खे सिंधी कपिड़ा पातल आहिनि, त मतिलबु जेको शहर ऐं बहिराड़ी वारो जेको तस्वर आहे खणी उहो इंक्लूजन में अचे थो। पर हाणे हिते तव्हां जेके नाला ॾिसंदव त जमील, माजिद, सलीम, अहमद, जमील, इहे 4 नाला रुॻो छोकिरनि जा आहिनि। इन्हनि में हिकिड़ी बि छोकिरी कान्हे, हिन में हिकिड़ो ॿियो जेंडर कोन्हे को, नंबर पहिरीं ॻाल्हि। ॿियो त भला इहे 4 ॿार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्लिम्स छो हुजणु घुरिजनि, मतिलबु हिते हिकिड़ो नालो जेकॾहिं ॿारनि खे इंक्लूजन सेखारिणो आहे या हुननि खे हिकु अहिड़ो जेको आहे ॿियो मामिलो सेखारिणो आहे जंहिंमें हू सभिनी जी हिकु जेतिरी इज़त कनि, त पोइ हिते हिकिड़ो नालो जॉर्ज थी सघियो पिए, हिकिड़ी हिकिड़ो सैमसन थी सघियो पिए, हिकिड़ो देवसित थी सघियो पिए, हिकिड़ी जेका सलमा थी सघी पिए। त इन क़िस्म जा जेकॾहिं मामला हिते रखिया वञनि हा त शायदि इहो ॾाढो अञा बि बहितर क़िस्म जो हिते मवाद थी सघियो पिए। जेतोणीकि हा, हाणे हीअ अॻियूं जेको पेज आहे हिन में तव्हां ॾिसंदव हीअ रीडिंग कॉम्प्रीहेंशन वारो जेको पार्ट आहे, हिन में 1 2 3 4 5 जेके हारीअ जा 5 पुट आहिनि, हाणे उनखे ॾेखारियो आहे त उनखे रुॻो 5 पुटनि जो औलाद हो। ऐं पोइ हिते हिकिड़ो नोशन इस्तेमालु थियल अथव जेको हीअ लिखियलु आहे, दे बिकेम स्ट्रांग एंड यंग मैन, माना हू तमामु हिकिड़ा ताक़तवर नौजवान मर्द थी विया। स्ट्रांग मैन जेॾी महिल असां हिकिड़ो इन क़िस्म जो डिस्पोज़िशन पंहिंजी टेक्स्ट बुक में या इन क़िस्म जो तस्वर इस्तेमालु कंदासीं न, त मर्द जेको अॻु में मथ भरो आहे उनखे उहो सम्झ में ईंदो, ॿार खे ईंदो त शायदि वाक़ई बि मूंखे वॾो थी ऐं जेको आहे ताक़तवर मर्द थी बीहणो आहे। त जेकॾहिं टेक्स्ट में अहिड़नि शयुनि जी गुंजाइश घटि रखिजे, उन्हनि खे जेको आहे एप्रोप्रिएट कजे कंहिं तरीक़े सां, उन्हनि खे जेका लेक्सिकोग्राफी आहे, जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो जेको इस्तेमालु आहे उनखे थोरो बहितर तरीक़े सां कजे त उहो करे सघिजे थो। ऐं हिते बि जेकॾहिं भला कहिड़ो फ़र्क़ु पवे हा, जेकॾहिं हारीअ खे चईं जे जॻह ते 5 पुटनि जे जॻह ते 2 धीअरूं बि हुजनि हा, या 3 धीअरूं हुजनि हा, 2 पुट हुजनि हा, हिकु जेतिरो औलाद हुजे हा, त हीअ माना तव्हां ॾिसंदव त सॼे जो सॼो जेको पूरो यूनिट आहे उन में रुॻो ई मर्द तव्हांखे ॾिसण में ईंदा। इन त बहिराड़ीअ में इहो बि तव्हां ॾिठो हूंदो त जेका बनीअ जो कमकार आहे उन में मर्द सां गॾु अक्सर औरतूं जेके आहिनि घर जूं उहे वीचारियूं पियूं लोड़ींदियूं आहिनि, कमु कंदियूं आहिनि। पर हिते उन्हनि जी तव्हांखे घटि में घटि हिन यूनिट में अहिड़ी क़िस्म जी का बि जेका उहा पंहिंजी कान मिलंदी। पर इहो थ्रू आउट ईअं कोन्हे। मिसाल ते हिकिड़ो यूनिट जीअं हीउ ॿियो यूनिट आहे, इन में तव्हां ॾिसंदव त हिते जेके छोकिरियूं आहिनि, छोकिरो आहे, औरत आहे, मर्द आहे, ऐं हिकिड़ी जेका मिडिल क्लास फैमिली आहे, सो बि शहर जी फैमिली थी लॻे, बहिराड़ीअ जी घटि थी लॻे, छो त पिकनिक ऐं टूअर, बास्केट या छॿी खणणु ऐं घुमण फिरण जे लाइ निकिरण वारा जेके इहे इन क़िस्म जा जेके कल्चरल एट्रीब्यूट्स आहिनि घणे भाङे शहर जे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि था। पर इन में सालमा इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हिन में जेंडर जेको आहे पेरिटी कंदे, ऐं हीअ जेको सलमा आहे ऐं हर फैमिली उनजे उन ते जेको आहे ॻाल्हि खे अॻिते वधायो आहे। फ़रीद जे नाले सां उहा ॻाल्हि कोन रखी वई आहे। सो इहा हिकु सुठी कोशिशि आहे, इनखे ज़रूरु एडमायर ज़रूरु कजे। वरी अॻिते तव्हां हिते ईंदव त हीअ कुझु एक्सरसाइज़िस आहिनि जेके हाणे मिसाल तौरु हिते तव्हां ॾिसो त लिखियलु आहे त रिकग्नाइज़ एंड यूज़ एपॉस्ट्राफी टू शो पोज़ेशन। हाणे असांखे एपॉस्ट्राफी ॾिसी ऐं हुनजी पोज़ेशन
त इहो कंहिंजी शइ थी सघे थी, उहा असांखे हिते इस्तेमालु करणी आहे। हाणे हिते जेका एक्सरसाइज़ आहे उन में मूं गुज़िरियल चकर चयो त जेके शयूं असेस कबियूं आहिनि उहे ई शयूं असेस कबियूं आहिनि जेके ऑब्जेक्टिव्स में हुजनि। त बिल्कुलु ई सही ॻाल्हि आहे त माना इट इज़ फरीद्स फुटबॉल, इट इज़ सलमाज़ पर्स, ठीकु आहे, या कंहिंजी कैमरा आहे, या फरीद जी आहे, फादर जी आहे, मदर जी आहे। त इहे जेके शयूं तव्हांजे ऑब्जेक्टिव में रखियूं वियूं आहिनि तव्हां खां पुछा बि उन जी ई थिए पई। अॻिते हीअ तव्हां जॾहिं हीअ आहे पेज नंबर 11 ते, हिते जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिते आहे पज़ेसिव प्रोनाउन। माना पज़ेसिव प्रोनाउन माना उहे प्रोनाउन जेके कंहिं शइ जे मालिकीअ जे तौर ते, मालिक जे नाले जे जॻह ते इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते चइजे फरीद्स बाल, उन जॻह ते चइजे हिज़ बाल, ठीकु आहे। पर हाणे इहो योर हेट ॾिसो, हिते त योर हेट इस्तेमालु थियो आहे, माना इन में को जेंडर जी कान्हे त मर्द आहे या औरत आहे, माएकार आहे, इन में बि का ख़बर कान थी पए, अवर हाउस आहे, इन में बि ख़बर कान थी, पर हिज़ में सिधी सही ख़बर पए पई त हिज़ ट्राउज़र्स माना छोकिरे जा ट्राउज़र आहिनि। देयर में ख़बर कान थी पए, योर में ख़बर कान थी पए, पर हिते हिन सॼे में जेकॾहिं हिकिड़ो का हर जो बि हुजणु घुरिजे हा त इट इज़ हर डाल या इट इज़ हर रोप, स्किप रोप, त इहो ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो थी सघे पियो आहे। हिन में को बि फेमिनाइन पर्सनल या पज़ेसिव प्रोनाउन उहो इस्तेमालु कोन्हे थियल। हीअ पर्सनल मूंखां ग़लतीअ में लिखिजी वियो आहे, पर हीअ माइन, योर्स, अस, देयर्स, देयर्स, इन जॻह ते जेकॾहिं को हिकिड़ो फेमिनाइन पज़ेसिव प्रोनाउन इस्तेमालु थियल हुजणु घुरिजे हा त इहो अञा ई ॾाढो कराइतो हुजे हा। ऐं वरी पोइ अॻिते हीअ जेको एक्टिविटी आहे माई सेल्फ जे हवाले सां, उन में जेका पिक्टोरियल रिप्रेज़ेंटेशन आहे, हिकिड़ो ॿारड़ो आहे नंढड़ो मासूम, उनखे पटको ॿधाए विहारियो वियो आहे। ख़बर कान्हे मूंखे को हिकिड़ो रिलीजियस क़िस्म जो हीअ जेको आहे हीअ जेका टर्बन आहे उहो महसूसु थिए पियो। ऐं अहिड़े क़िस्म जा नोशन्स जेकॾहिं सिर्फ़ु मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे त न हुजणु घुरिजे, पर जेकॾहिं इहो आहे त पोइ सिर्फ़ु रुॻो हिकिड़े ई अक़ीदे सां तालुक़ु रखण वारनि माण्हुनि या ॿारनि जो जेको रिप्रेज़ेंटेशन मिलणु, इहा चङी ॻाल्हि कोन्हे। माना इन में ॿियनि अक़ीदनि जी बि शमूलियत जो जेकॾहिं ख़्यालु रखियो वञे हा त ॾाढो भलो थिए हा। हीअ पूरो जेको पंहिंजो ओरल कम्यूनिकेशन में 2.1 जेको यूनिट आहे, इन में तव्हां ॾिसंदव त हीअ सॼो छोकिरियूं आहिनि जेके हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कनि थियूं ऐं रांदि खेॾनि पियूं, हिन जी रिप्रेज़ेंटेशन आहे। त ॾाढी हिकिड़ी सुठी बि कोशिशि आहे त माना हिकिड़े हवाले सां जॾहिं सभिनी सबक़नि जो गॾियल जाइज़ो वठिजे त काफ़ी सबक़ अहिड़ा हूंदा जंहिंमें छोकिरा हूंदा, काफ़ी अहिड़ा हूंदा जिन में छोकिरियूं हूंदियूं, ऐं केफ़ी हूंदा जिन में गॾु बि हूंदियूं। हिते हिकिड़ी टेक्निकल एरर मूंखे ॾिसण में अचे पियो त हीअ आई हैड अ फीवर थींदो या आई हैड फीवर थींदो। फीवर को मुंहिंजे ख़्याल में काउंटेबल नाउन कोन्हे। फीवर माना बुख़ार, बुख़ार खे ॻणे कोन सघिबो आहे त हिकिड़ो बुख़ार या ॿ बुख़ार या 3 बुख़ार, त हिन करे इहो अनकाउंटेबल नाउन आहे। थोरो इन जेकॾहिं इन क़िस्म जे एरर्स ते जेकॾहिं असांजी टेक्निकल टीम थोरो गौर करे हा त ॾाढो सुठो थिए हा। ऐं वरी हिते तव्हां ईंदव मिसाल ही ॿिनि दोस्तनि जी कहाणी आहे त हिते फरहा ऐं सलमा आहे, माना इहे ॿई जेको आहे मुस्लिम छोकिरियूं आहिनि। त जेको रिलीजियसली इंक्लूजन जी जेका असां ॻाल्हि उन्हनि कई हुई त हिते जेकॾहिं कंहिं ॿिए मज़हब खे बि इन्वॉल्व कजे हा, कंहिं ॿिए अक़ीदे वारी कंहिं छोकिरीअ खे हुनजो दोस्त ठाहे छॾिजे हा, या कंहिं छोकिरे खे ई हुनजो दोस्त ठाहे छॾिजे हा, जीअं हिते ई ॾेखारियो वियो आहे, त शायदि इहो कुझु वधीक बहितर जेको आहे हू जेको मैसेज आहे उहो इनकॉर्पोरेट करे हा। सो इन्हनि बुनियादनि ते जेकॾहिं सॼे टेक्स्ट बुक खे वेही ॾिसिजे। अच्छा, हिकिड़ो हीउ जेको हीउ मथे लिखियलु आहे बिकम अवेयर, जेके टेक्निकल दोस्त हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त माना बिकम अवेयर हिकिड़ो नॉन मेजरेबल ऑब्जेक्टिव आहे। इनखे मेजर कीअं कबो? मिसाल लिसन एंड रेस्पॉन्ड टू कमांड जो त ठीकु आहे, ऑब्ज़र्वेबल आहे, इनखे ऑब्ज़र्व करे सघिजे थो, इहो स्पेसिफिक आहे, मेजरेबल बाय, अचीवेबल बाय। बिकम अवेयर मुकमल तौर ते हिकिड़ो स्टेट क़िस्म जो माना स्टेट वर्ब आहे जेको एक्शन वर्ब कोन्हे। इहो कीअं इनखे डिमॉन्स्ट्रेट करे सघिबो या इनखे कीअं जेको आहे परफॉर्म करे सघिबो त हू ॼाणे सघियो आहे या कोन ॼाणे सघियो आहे। इन जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं त जेके ऑब्जेक्टिव्स रखंदा आहियूं उहे स्मार्ट फिल्टर हणी, स्मार्ट फिल्टर जो मतिलबु हूंदो आहे त असां उनखे रखंदा आहियूं एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचीवेबल, आर फॉर रियलिस्टिक एंड टी फॉर टाइम बाउंड। त हू स्पेसिफिक हुजे, मेजरेबल हुजे, अचीवेबल हुजे, रियलिस्टिक हुजे ऐं टाइम बाउंड हुजे त हिकिड़े मख़सूस वक़्त में उहे सभु शयूं अचीव थी सघनि।
इहो फिल्टर शायदि हिन जेको ही ऑब्जेक्ट आहे हिन ते नाहे लॻायो वियो, या त शायदि जेकॾहिं करिकुलम जा डॉक्यूमेंट मां खयो आहे त उते का ग़लती रहिजी वई आहे, या मुमकिन आहे त मां बि हिन ते ग़लति हुजां, सो थी सघे थो। सो मजमूई तौर ते दोस्त जेकॾहिं हिननि किताबनि जी एनालिसिस कजे त हा ईअं ई बीहंदी, टाइम असां वटि तमामु घटि आहे ऐं जेको आहे शयूं तमामु घणियूं आहिनि, तंहिंजे करे अच्छा हिन ई किताब जे वरी ॿिए पासे पोएं पासे ई सिंधी टियों किताब आहे, वरी कॾहिं वक़्तु मिलंदो त असां हिनखे हल्को फुल्को हिकिड़ो जेको आहे जाइज़ो हिन जो रखंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त हिन में जेके अहिड़े क़िस्म जूं टेक्निकल शयूं आहिनि उहे दोस्तनि जे साम्हूं रखिजनि, त जीअं जेको दर्सी किताब आहिनि उन्हनि जे हवाले सां ऐं टेक्स्ट बुक ऐं ख़ासि तौर ते जेको पंहिंजो करिकुलम आहे या निसाब आहे उनजे विच में असांजे दोस्तनि खे उहा ख़बर पइजी सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी, लख लाइक।